नाज़रीन, दुबई में जारी एक्सपो 2020 में डिसंबर जो महीनो सिंध जे सकाफ़ती रंगनि जी नुमाइश लाइ मख़सूस थियल आहे। एक्सपो 2020 जी नुमाइश में जिथे 192 मुल्क हिसो वठी रहिया आहिनि, उते सिंधी ॿोली, सिंधी माण्हुनि ऐं सिंधी सकाफ़त जा रंग नुमाया नज़र अचनि था। रिपोर्ट करे रहियो आहे इसाक़ सुमरो। दुबई में जारी एक्सपो 2020 में डिसंबर जो महीनो सिंध जे सकाफ़ती रंगनि जे नुमाइश लाइ मख़सूस थियल आहे। एक्सपो 2020 जी नुमाइश में जिते 192 मुल्क हिसो वठी रहिया आहिनि, उते सिंधी ॿोली, सिंधी माण्हुनि ऐं सिंधी सकाफ़त जा रंग नुमाया नज़र अचनि था। एक्सपो में जोड़ियल पाकिस्तान पवेलियन में सकाफ़त खाते तरफ़ां हिदायतुल्लाह राजड़ जे अॻुवाणी में पहुतल नामियारा गुलूकार ऐं गुलूकाराऊं सिंध जी सदियूं पुराणी तहज़ीब खे फन वसीले भेटा ॾेई रहिया आहिनि। सिंध जा फनकार पाकिस्तान पवेलियन में सजायल स्टेज ते शाम जो 6 वॻे खां राति जो 10 वॻे ताईं फन जो मुज़ाहिरो करे दुनिया जे दिलयुनि ते राज करे रहिया आहिनि। रेशमा परवीन ऐं शौकत अली जॾहिं स्टेज ते सेवाणी लाल कलंदर जी धमाल पेश कनि था त उन वक़्तु दुनिया जो हर माण्हू झूमण ते मजबूर थी वञे थो। जॾहिं सिंध जे मुंहनि जे दड़े जो साज़ एक्सपो 2020 जे स्टेज तां गूंजे थो, तॾहिं परे परे खां आयल माण्हू पाकिस्तान पवेलियन जो रुख कनि था ऐं सुर तोड़े साज़नि मां लुत्फ़ अंदोज़ थियनि था। अॼु असीं हिते महिमाननि खे वठी आया आहियूं ऐं आई एम रियली हैप्पी टू सी त असांजो सिंधी कल्चर बि हिते पोर्ट्रे कयो थो वञे ऐं मुंहिंजी दुआ आहे त हीअं ई असां सिंधी अॻिते वधूं। असांखे तमामु घणो मज़ो पियो अचे हिते। असीं जेको आहे सो मुंहिंजो पहिरियों विज़िट आहे हीअ, पर मूंखे एक्सपेक्टेड कोन हो त सिंधी कल्चर ते जेको आहे न एॾो सामान हूंदो हिते बि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त की असां जे ॾींहं ते आया आहियूं उन ॾींहं ते सिंधी जेके आहे असांजा ॻाइण वारा आयल आहिनि। असां न रुगो उनखे इंजॉय कयो आहे, असांखे पंहिंजो सिंध यादि आयो आहे, असांखे पंहिंजो पाकिस्तान यादि आयो आहे ऐं असांखे इलाही ख़ुशी थी। 5000-6000 साल पहिरीं मोहन जे दड़े मां जेको असांखे साज़ लधो उहो आहे ही बोड़ींडो। इहा ई मुंहिंजी पहचान आहे ऐं हिते एक्सपो में आउं आयो आहियां 2020 दुबई में ऐं उन में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयां पियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी महसूस थिए पई। मूंखे अची ॾाढी ख़ुशी थी आहे छो की असांजो जेको सिंध जो आहे कल्चर पवेलियन जेको आहे उन ते तमामु घणी मोट मिले पई ऐं ॾाढो सुठो माहौल ऐं ॾाढी सुठी मोट मिली आहे असांखे हिते अची। असांजी सकाफ़त पूरी वर्ल्ड में केॾी न फेमस आहे। जॾहिं असां हिते सिंधी गीत अजरक टोपी में ऐं पटके में असां बि हिते परफॉर्मेंस कयूं था त हिते 198 कंट्री आहिनि, उते पूरी दुनिया जा माण्हू अचनि था, हिते झूमनि था, नचनि था, कुॾनि था। असांजे लफ़्ज़ में चाहे सम्झे न सम्झे पर असांजी मौसीक़ी एॾी रिच आहे। अॼु असांखे हिते 2020 दुबई एक्सपो में अची ख़बर पई आहे। असांखे वॾी ख़ुशी हिन ॻाल्हि थी अॼु असां ॾाढा प्रोग्राम कयूं था, इन चीज़नि खे असीं वधायूं पिया जेके इन हुयूं कोन हुयूं, ठीकु आहे न। पर हाणे इहा असांजी कोशिशि आहे त सिंध में सुरंदो या बोड़ींदो, पर इन चीज़नि खे असीं वधायूं। अल्लाह जे फज़लो करम सां अल्लाह पाक असांजी हिमत अफ़ज़ाई कंदो त असां पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदासीं ऐं कमु सुठे में सुठो कंदासीं ऐं हिते सुठो कयो बि आहे, माण्हुनि खे इलाही पसंदि आयो आहे। असां पंहिंजी सिंध जी पाकिस्तान जी जेको सो नुमाइंदगी करणु आया आहियूं ऐं सरदार शाह जी वरी महिरबानी जेको असांजो मिनिस्टर आहे असांजो हुनजा वॾा लख एहसान आहिनि ऐं ॾाढो मज़ो पियो अचे, ॾाढो घुमूं फिरूं पिया ऐं असां पंहिंजे कम सां सनसेर आहियूं, पंहिंजो कमु पिया कयूं। मां दिल्ली ते परफॉर्मेंस कयां पियो, मूं काफ़ी कंट्रीज़ में शो कया आहिनि। जीअं हिन खां अॻु जेको एक्सपो थियो उहो थियो कज़ाकिस्तान में, उते बि कयो ऐं बीजिंग में थियो। उते असां बेसिकली सिंध जे तरफ़ां कयूं पिया त असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई। असां पंहिंजो रोज़ु 15-20 मिंट जी हिते एंट्री कंदा आहियूं ऐं इन में सिंधी माण्हू अचनि था ऐं अंग्रेज़ वग़ैरह अहिड़ा झुमंदा छा वञे ऐं असीं पंहिंजे परफॉर्मेंस त तमामु ख़ुशि आहियूं ऐं एक्सपो में असीं पंहिंजो वलवले सां ऐं जोश गुरू सां पंहिंजो सुठी परफॉर्म ॾेई रहिया आहियूं। फ़क़ीर ज़ुल्फ़कार जॾहिं दुनिया जो अनमोल फोक सां वॼंदड़ मोहन जे दड़े जो साज़ बोड़ींडो वॼाए थो त उते मौजूदु माण्हू हुन साज़ जे सहर में गुम थी वञनि था।